अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां दिलेर सिंधी मौजूद आहियां सचल ॻोठ में। ऐं दोस्तों हे मैसेज उन्हनि लाइ आहे जंहिंखे 2009 मिलिया। 2000 तव्हांखे कीअं मिलंदा? काफ़ी दोस्तनि खे ख़बर बि हूंदी त 2000 गवर्नमेंट जे हिसाब सां पेट्रोल जा मिलनि था। त उहे कीअं था मिलनि? जंहिं भाउ खे नाहे ख़बर आहे उन्हनि लाइ मैसेज आहे त एक्साइज़ सिंध ऐप अथव, उहा डाउनलोड कयो, प्ले स्टोर मां डाउनलोड कयो उहा। पोइ उन में NIC हणंदो, पंहिंजो गाॾीअ जी प्लेट जो नंबर हणंदो, उहो तव्हांजे नाले ते हूंदी त उहा निकिरी ईंदी। ऐं तव्हांखे बाद में थोरी रिक्वायरमेंट आहे उहा पूरी करणी पवंदी। तव्हांखे 2000 रुपया उन ई टाइम ते मोकिलींदा, 24 घंटनि जे अंदरि तव्हांजे अकाउंट में अची वेंदा। पर अकाउंट तव्हांजो हुजे ठहियलु। मां पहिरियां इहो कमु कंदो आहियां, बाद में तव्हांखे मैसेज कंदो आहियां जेको कमु थियण वारो हुजे। हाणे मूंखे मिलिया आहिनि पैसा, तॾहिं मां हीउ मैसेज कयो आहे। मां बि यको न पियो ठारायां। कल्ह 3 ॾींहं मां सम्झो अकाउंट ठारायो आहे सिंध बैंक में, जंहिंजा सम्झो 500 रुपया वठनि था, उहे बि चेकबुक जा 500 रुपया भरे तव्हां अकाउंट ठारायो सिंध बैंक में। पोइ जीअं तव्हांजो अकाउंट ठही ईंदो, पोइ तव्हांखे इंशाल्लाह पैसा मिली वेंदा। जंहिंजो आहे कहिड़ी बि बैंक में अथव अकाउंट, त बि तव्हां उन जो अकाउंट जो नंबर ॾींदव, तव्हांजे अकाउंट में अची वेंदा 2000 रुपया। जंहिं बि भाउ खे नाहे ख़बर आहे, वधीक इनबॉक्स में मैसेज करे, इंशाल्लाह मां तव्हांखे गाइड कंदुमि। ठीकु आहे दोस्तों, अल्लाह हाफ़िज़, दुआ में यादि।